मूं सोचो भी न हुयो त कोमल मुंहिंजी मोहब्बत में गिरफ़्तार थी एॾो सख़्तु क़दम खणंदी। जॾहिं हिन मुंहिंजे मथां भरोसो करे घर छॾियो आहे त हिन जी हिफ़ाज़त करणु मुंहिंजी ज़िम्मेवारी आहे। हर हाल में कीअं बि करे कोमल खे बचाए ॻोठ पहुचाइणो आहे। जेसीं ताईं हिन झंग मां निकिरी ॻोठ नथा पहुचूं तेसीं ताईं मौत असांजे मथां डरंदी कोन। बबल सही है हे पेरा थव जल्दी क्यों ना परे कौन विया हूंदा बबल सिजलान काग में चाकर के हथ करणो आ। ये सिजल इहो न तो हू असां खां निकिरी वेंदा। हाँ सिजलाने में या वक्त पियो आ त पोइ हलण घुर्जे। हलू तो था बबल बोतार पर कमदार अंब थोरो थकजी पियो आ। वेहण आराम आ। जेको बि वेठो न उनखे गोली सीने वारी हणंदुसि। ये कर सोरा बारन के फोन कर त अड़े वारे पास अचन जल्दी कर। काने फोन काने भी अरे फोन वने लबनी। हेलो सोराब अच्छा 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 हाँ भड़े वाले पास ने सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।